वालेकुम गैस, क्या हाल है? कैसे हो? उम्मीद करता हूँ आप ठीक होंगे। जैसे कि आप आज हम जा रहे हैं ईदगाह शरीफ में। आज ईद का नमाज है, ईद उल फितर है। हम जा रहे हैं सारे और इंशाल्लाह आपको दिखाऊंगा। आगे आप देखें, हम ईद नमाज अदा करेंगे। सारे वीडियोस में आपको दिखाऊंगा। गैस जैसे कि आप देख रहे हो, हम दोस्त जा रहे हैं अभी ईदगाह में। इंशाल्लाह ईद नमाज अदा करेंगे। आप देख सकते हैं मौलाना साहब आ गया है, अब्दुल रऊफ खोखर साहब। थोड़ा मैं आप लोगों को आगे दिखाऊंगा। इंशाल्लाह आप देखें, आपको पसंद आएगा। आप लाइक करें, फॉलो करें और शेयर करें, कमेंट करें। इंशाल्लाह आप देखें, आपको मज़ा आए। ॾींहों ॾींहुं दीन खां दूरी, उलमा खां बेज़ारी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो न, उलमा खां माण्हू केतिरा बेज़ार आहिनि ऐं पाण बेज़ार कयो थो वञे। हिकिड़ी महिनत पई हले त माण्हुनि खे आलिमनि खां नफ़रत ॾियारे, माण्हुनि खे आलिमनि खां दूर करे। जॾहिं माण्हू आलिम तव्हां सां आलिमनि सालिहनि अलाह वारनि जी कतार में हूंदासीं। बस इहा दुआ है। हिन रमज़ान सुलह सां गॾिजो ऐं अलाह जे नबी बि चयो आहे त आलिमनि सां प्यार करियो, आलिमनि सां मोहब्बत करियो। पर जे तव्हांजे क़ल्ब में आलिमनि जो प्यार कोन्हे न, त मौलवी खे ज़र्रे जो नुक़सान कोन्हे। अल्लाह जे नबी फरमायो, इन क़ल्ब जे अंदर आलिमनि सां नफ़रत जे करे, आलिमनि सां बुग़्ज़ जे करे, आलिमनि सां इनाद जे करे तुंहिंजी तबाही थींदी। नबी जो फरमान सच्चा चओ बुलंदा वासा तव्हां सां जो ईमान आहे, तव्हां सां त चओ मुसलमान, तव्हां सां महबूब ते कलमो पढ़ियो। यकीन आहे त अल्लाह जो नबी सच्चो आहे। पर जिन अञा कलमो न पढ़ियो हो न, उन्हनि बि महबूब जे चेहरे ते नज़र करे पूरी ज़िंदगी इहा ॻाल्हि कई त जॾहिं असां महबूब जो चेहरो ॾिठो, असांजे अंदर वारे ज़मीर असांखे ॿुधायो ही चेहरो कूड़ो कोन्हे, हे चेहरो काज़िब कोन्हे, ही चेहरो ग़लत कोन्हे, हे चेहरो ई ॿुधाए थो त महबूब मोहम्मद सच्चो। इन करे किताबनि में ईंदो आहे अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी हो, पर पहिरियां यहूदियुनि जो बि वॾो आलिम, यानी आम न वॾो आलिम। किन किताबनि सीरत जे लिखियो आहे त आलिम बि अहिड़ो जंहिंखे तौरात भी याद हुई। हालांकि उन ज़माने में तौरात या इंजील उहे याद कोन थींदा हुआ। कुरान पाक जे अंदर त कुरान पाक जो राज याद करण या कुरान जी करामत आहे। वॾा बूढ़ा उन्हनि खे बि कुरान याद, नौजवान उन्हनि खे बि कुरान याद, पर खोड़ औरतूं उन्हनि खे बि कुरान याद, नंढड़ी उम्र वारा उन्हनि खे बि कुरान याद। अॼु अल्लाह रखी ॾे नज़र कयो, पाण कुरान जो हाफ़िज़ कोन्हे। वरी बच्चनि ॾे नज़र कयो तो कुरान जा हाफ़िज़। साईं गुलाम शाह ॾे नज़र कयो, पाण हाफ़िज़ कोन्हे। वरी जेकर उनजे बच्चन ॾे नज़र कयो तो कुरान पाक जा हाफ़िज़। अदे मोहम्मद मूसा ॾे नज़र कयो, पाण हाफ़िज़ कोन्हे। वरी बच्चन ॾे नज़र कयो, कुरान जा हाफ़िज़। जमाली साहिब तव्हांखे त अल्लाह नवाज़ियो आहे। मां कॾहिं सोचींदो आहियां, उहो न सोचींदो जेको तव्हां खां वाक़ुफ़ न हुजे। मां तव्हांजे बचपन जो वाक़िफ़ आहियां। मुंहिंजी उम्र जा तव्हांजे ॻोठ में के हूंदा, ही बुज़ुर्ग आहे या को अची ॾाढ़ी वारो बुज़ुर्ग हुजे, न त तव्हां सभु नंढड़ा आहियो। यानी तव्हां ईअं सम्झो त तव्हांजो ॼम संभालां त मूं तव्हांजो पुराणो ज़मानो ॾिठो। हिन तव्हांजो ॻोठड़ी अंदरि आलिम कोन हो,
हिन तव्हांजे ॻोठड़े जे अंदर हाफ़िज़ क़ुरान कोन हो, हिन तव्हांजे ॻोठड़े जे अंदर कारी जे क़ुरान कोन हो। हाणे हाफ़िज़ बि तव्हां वटि, आलिम बि तव्हां वटि, कारी बि तव्हां वटि, मदरसो बि तव्हां वटि, मस्जिदूं बि तव्हां वटि, ऐं अल्लाह जे फज़ल सां दीन जी ॼाण बि तव्हां वटि आहे। अल्लाह तव्हांखे उहा ॼाण बि ॾिनी आहे, पर तव्हां अंदाज़ो लॻायो इहा सॼी अल्लाह जी महिरबानी आहे। तो हाफिज हाने मौजूद कुरान पाक जा, कुरान जी करामत, कुरान पाक जो मौजूदो पर तौरात इंजील जा या ज़बूर जा हाफिज कोन थींदा, यानी रवाजी कोन हो, याद ही कोन कंदा। पर किताबन लिखियो आहे सीरत जे किताबन त अब्दुल्ला बिन सलाम बावजूद इन जे जो उन टाइम जे अंदर रवाज कोन हो, तौरात याद न थींदो हो, पर अब्दुल्ला बिन सलाम तौरात याद कयो, यानी उनके तौरात याद भी हो। वो चए तो जॾहिं मूं तौरात पढ़ी तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जूं सिफ़तूं, नबी पाक जी ज़ात बाबरकात जूं अलामतूं तौरात जे अंदर ॾिठम, पंहिंजे ज़हन में विहारम, ऐं पोइ उन टाइम जे अंदर मां इन ॻाल्हि जो शाइक बनियुसि त काश जो आख़िर ज़मान बि मुंहिंजे ज़माने में अचे ऐं उन महबूब जो दीदार